दादू मां ख़बर ईंदो। दादू जी मॉडल कोर्ट 3 अलग अलग केसनि में एक जवाबदार खे फांसी ऐं ॿियनि जवाबदारनि खे उम्र कैद जी सज़ा 2 लाख रुपया दंड जो फैसलो ॿुधाए छॾियो। दादू फर्स्ट एडिशनल सेशन जज मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट नदीम बदर काज़ी जज जी अदालत क़तल जे 3 केसनि गुनाह नंबर 25/2013 थाणो जेलो डो कलम 302 चोटी 504 PPC भगन ऐं ॿियनि में अदालत जवाबदार भगन चांडियो खे उम्र कैद ऐं जवाबदार परवेज़ कलोड़ो खे फांसी सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो। 9 साल अॻु ज़मीन काइण तां जवाबदार गुलाम मोहम्मद उर्फ पठान खे क़तल कयो हो। अहिड़ो केस फरियादी सुल्तान पुट सुलेमान चांडियो जी फरियाद ते दाख़िल थियो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।